जय झूलेलाल। मां सुरेश गोदवाणी, एग्जीक्यूटिव इंजीनियर, भावनगर म्यूनसिपल कॉर्पोरेशन, रिटायर्ड। सभिनी सिंधी समाज भावनगर समग्र इंडिया समग्र विश्व के निमाणी वेनती थो कयां कि झूलेलाल साईं सिंध में पंहिंजी सिंधी क़ौम जी पत रखी हुई ऐं सिंधी क़ौम जो बचाव कयो। इन करे पाण सिंधी समाज सभु झूलेलाल साईं खे तहे दिलि सां मञींदा आहियूं। सभु जेके वॾी पीढ़ी आहे उन्हनि खे त इन जो महत्व ख़बर आहे, पर अॼुकल्ह जी पीढ़ीअ खे झूलेलाल साईं जो छा महत्व आहे, झूलेलाल साईं पंहिंजा इष्ट देव आहिनि, उहे घणनि खे ख़बर बि कोन्हे। त मुंहिंजी निमाणी वेनती आहे कि घर घर में जेका इहा मुहिम भावनगर खां हली आहे झूलेलाल साईं जी मूर्ति घर घर में स्थापित करण जी, इन मुहिम खे सभु पंहिंजो सपोर्ट करे ऐं झूलेलाल साईं जी मूर्ति पंहिंजे घर में स्थापित कनि। इहा मुंहिंजी निमाणी वेनती आहे। जय झूलेलाल।